सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चयो आहे त सभिनी खे ख़बर आहे त केरु सभु कुझु करे रहियो हो, पर नालो वठण जी कंहिं में हिमत नाहे। नज़रसानी अपील दाख़िल करण त ठीकु, पर 4 वरनि खां पोइ वापसि वठण अजीब आहे। जजनि समेत हर को एहतिसाब जोॻो आहे। अहिड़ो तासर आहे त सुप्रीम कोर्ट में ॿाहिरां कंट्रोल थी रही आहे। चयो वेंदो आहे त फिलाणे केस में फिलाणो फ़ैसिलो थींदो। अदालत में सच को बि नाहे ॻाल्हाईंदो त कंहिंजे चवण ते नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु करण बि हिकु फ़ैसिलो आहे। सभ खां वधीक एहतिसाब जोॻा हू आहे। अॻूणे वज़ीर-ए-आज़म मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ कोयटा में देरो जमाए छॾियो। अहम सियासी अॻवान सां मुलाक़ातूं। बलोचिस्तान में चूंडुनि जी तयारी बाबति पार्टी अॻवाननि सां सलाह मशवरा। शहबाज शरीफ़ जी असलम रईसाणी लश्करी रईसाणी सां मुलाक़ात। नून लीग में शमूलियत जी दावत। नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त खेनि पंहिंजे लाइ इक़्तिदार न पर खुशहाल पाकिस्तान घुर्जे। बुग़्ज़, साड़, ख़राब ज़बान ऐं नफ़रत मुआशरे खे गंदो करे छॾियो आहे। ॻाल्हियूं कंदड़ केतिरा ई आया, पर अमली तौर ते कुझु न कयो वियो। नून लीग जी एजेंडा रुगो रोडनि, तालीम ऐं सिहत ताईं महदूद नाहे। अवाम खे बिजली जे महांगे बिलनि मां आज़ाद कराइण चाहिनि था। सोलर पैनल जी स्कीम हाणे घरेलू कमर्शियल ऐं ज़रई वापेदारनि खे महांगी बिजली खां छोटकारो ॾियारियो वेंदो। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवारुल हक़ काकड़ जो आहे त भारत ख़िते में टकराव ऐं अदम इस्तेहकाम खे हथी वठाए रहियो आहे। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार रियासत तौरु उभरी रहियो आहे। आलमी अमन लाइ पाकिस्तान पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। मुल्क खे मुआशी तौरु मज़बूत करण लाइ वधीक क़दमनि जी ज़रूरत आहे। तरक़ी लाइ बुनियादी ढांचे जी तामीर वक़्त जी अहम ज़रूरत आहे। मौसमियाती तब्दीली खे को हिकु मुल्क मुंहुं नथो ॾेई सघे, उन लाइ मज़बूत सहकार जी ज़रूरत आहे। गज़ा में हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि ते इसराइली फ़ौज बमबारी करे रही आहे। 4000 खां वधीक ॿार शहीद थी चुका आहिनि। दुनिया में इंसाफ़ थींदे नज़र अचणु घुर्जे। पाकिस्तान ऐं IMF विच में व्याज वधीक न वधाइण ते इतफ़ाक़। 71 करोड़ डॉलर जी किस्त लाइ ॻाल्हियूं मुकमल थियण ते अॼु मुआहिदो थियण जो इम्कान। MD IMF क्रिस्टीना जर्विया जो बि पाकिस्तान सां मुआहिदे जो इशारो ॾेई छॾियो। सिंध ऐं पंजाब हुकूमत पारां दरिया में पाणी घटिजण खां पोइ कचे जे धाइलनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन करण ते इतफ़ाक़। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र सां पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र जो चवणु आहे त सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जा IGs जीअं ई तयारियूं मुकमल कंदा, ऑपरेशन शुरू कयो वेंदो। IG सिंध रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी वॾो चैलेंज आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जुड़ियल टीम खे हफ़्ते जी मोहलत ॾिनी आहे। नतीजो न निकितो त कार्रवाई कई वेंदी। गैर क़ानूनी तौरु तरसियल परडेनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। सिंध पुलिस जूं पघारूं पंजाब पुलिस बराबरि करणु हुकूमत जो कमु आहे। धाड़ीलनि ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन नतीजा ॾींदड़ साबित थींदो। सिक्योरिटी फोर्सेस जे टांक में कार्रवाई। 7 दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्द पुलिस जे एहलकारनि जी हाणोकी टारगेट किलिंग समेत दहशतगर्दी जी केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी आहे। इसराइली फ़ौज तरफ़ां गज़ा जी सभ खां वॾी अस्पताल अल-शिफ़ा ते हमिलो। तलूकरम में इंफ्रास्ट्रक्चर जो मुकमल तौर ते तबाह थी वियो। ख़ान यूनिस में घर ते बमबारी सबबि हिक ई ख़ानदान जा 15 ॼणा शहीद। फ़लस्तीनियुनि जो अंग 11,500 खां वधी वियो। 170 फ़लस्तीनियुनि जी इज्तिमाही तदफ़ीन कई वई। इसराइली फ़ौज दावा कई आहे त ॻुझे इत्तला ते हमास ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो।
व्हाइट हाउस जो चवण है त हमास अल शिफा अस्पताल में कमांड एंड कंट्रोल सेंटर कायम करे हथियार गर करे रखिया आहिनि। इसराइली फौज जी गज़ा में हमास के इंतजाम हेठ पार्लियामेंट में सरकारी इदारनि ऐं टी वॾी पनाहगीर कैंप अल शिफा ते भी कब्ज़े जी दावा। हमास इसराइल के कब्ज़े वारी दावा रद्द करे छॾे। तर्जुमान जो चवण है त ख़ाली ऐं अॻु खां ई तबाह थियल इमारतुनि ते ख़्याली कब्ज़े जी इसराइली दावा फतेह ज़ाहिर करण जी नाकाम कोशिश आहे। हैदराबाद के इलाके कासमाबाद में पुरसरार नमूने फोत थियल कोम्प्रेस लॻमान मुर्ख जान पीस दादो मांझंदि भरिसां मिटीअ मां हवाले संदसि वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। जांच कराए इंसाफ़ जी घुर। पुलिस जो चवण आहे त वाक़ियो आफ़तात आहे या क़त्ल जांच कई पियो वञे। चूनको भरिसां सोरहा थाणे जी हद मां नौजवान जो लाश मीर हसन कटोहर तौर सुञाण। पुलिस मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। बहराम में दरगाह हाकिम शाह के मुख्य दरवाजे ते कान्हे इल्ज़ाम हेठ नारी क़त्ल। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची अफ़साना मक्सी जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। इलाइक़े में दरगाह गौसपुर ऐं करमपुर पुलिस जी गॾियल कार्रवाई। तंगवाणी वासी मुगवी नौजवान के बाज़ियाब कराइण जे दावा। पुलिस जो चवण आहे त ॻोठ हफ़ीज़ुल्ला कोसो वासी रिक्शा ड्राइवर के मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो आहे। रानीपुर पुलिस जी मुबैना तशद्दुद में ज़ख्मी थियल नौजवान गंबरडी अस्पताल में दमधणी हवाले करे छॾियो। शाह मुराद ब्रोही जे वारसनि पारां लाश क़ौमी शाहराह ते रखी एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवण आहे त एहसान ब्रोही मुस्कान शेख सां पसंद जी शादी कई हुई। पुलिस एवज़े में शाह मुराद ब्रोही की गिरफ्तार करे तशद्दुद कयो हुयो। जंगशाही वेझो K4 मनसूबे ते कम दौरान भिक किरण सबब पोरियत फौत। हिक ज़ख्मी फौतन जी बदीन वासी सईद खान ऐं पेशावर वासी याकूब तौर सुञाणप। ज़ख्मी लाश अस्पताल मुंतक़िल। कंडियारी में रोलू छितन कुतन जो आज़ार वधी वियो। कुतन टिन निंगरिन के ॾाढे ज़ख्मी करे विधो। ॿिनि जी हालत घंटी जोगी नवाब शाह अस्पताल मुंतक़िल। सिंध टीवी नेटवर्क तरफां सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठ मल्हाइण जो ऐलान। सॼी सिंध में सक़ाफ़ती ॾिहाड़े जूं तयारियूं शुरू थी वयूं। क़ौमी क्रिकेट टीम के कप्तान बाबर आज़म वर्ल्ड कप में शिकस्त की जिम्मेवारी कबूल कंदे टिनी फॉर्मेट्स का इस्तीफ़ा जो ऐलान करे छॾियो। PCB शान मसूद के टेस्ट ऐं शाहीन शाह आफरीदी के T20 जो कप्तान मुक़रर करे छॾियो। वनडे के कप्तान जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। समूरी कोचिंग स्टाफ के भी उहिदे तां हटायो वियो। बाबर आज़म जो चवण आहे त वर्ल्ड कप में शिकस्त की जिम्मेवारी कबूल करे तो हू कप्तानी छॾे रांदीगर तौर टीम की नुमाइंदगी कंदो रहंदो। क्रिकेट वर्ल्ड कप के पहिरें सेमीफाइनल में भारत न्यूजीलैंड के 398 रन जो टारगेट ॾेई छॾियो। विराट कोहली वनडे क्रिकेट में 50 सेंचुरी हणी सचिन तेंदुलकर जो सभ खां वधीक सेंचुरियुनि वारो रिकॉर्ड तोड़े छॾियो। स्टेडियम में वेठे सचिन तेंदुलकर समेत समूरनि तमाशाइनि तरफ़ां कोहली खे शानदार भेटा।